अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहराम टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंकी ऐं मां आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क के चइनी गादी वारनि शहरनि में फिज़ाई गदलान में इज़ाफ़ो। लाहौर खां पोइ कराची, कोयटा ऐं पेशावर भी फिज़ाई गदलान जे लपेट में। पंजाब ऐं KPK जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फिज़ाई गदलान सबब शहरनि खे साह खणण में तकलीफ़। कलाक में घटि गर्मीपद -5 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। कोयटा में -1 डिग्री रिकॉर्ड। बानी PTI सां मुलाक़ात न करण ख़िलाफ़ रावलपिंडी में हल धरनो पुलिस ख़त्म कराए छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म जी भेनरुनि ऐं PTI कारकुननि जो धरनो राति देर ताईं ख़त्म करायो वियो। पुलिस पारां एहतजाज कंदड़नि खे मुंतशिर करण लाइ वाटर कैनन जो इस्तेमाल, कारकुननि जो पुलिस मथां पथराव, केतिराई कारकुन गिरफ़्तार करे लाकअप। तहरीक इंसाफ़ जे अॻवान असद कैसर चयो आहे त KPK में गवर्नर राज लॻाइण हुननि जे वस में नाहे। असां दिफ़ा करण ॼाणूं था। पीपल्स पार्टी गवर्नर राज ते पार्टी पॉलिसी वाज़े करे। ॿुधायो वञे त फैसल करीम कुंडी जो बयान पार्टी पॉलिसी आहे या न। मीडिया सां ॻाल्हाईंदे असद कैसर वधीक चयो आहे त छा असांजे जलसनि में तकरीरूं अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस खां वधीक सख़्त हुयूं। पेशावर जलसे में तकरीरूं आइन जे दायरे में हुयूं। बख्शापुर वेझो जुनूनी जवाबदार जी फायरिंग, 2 औरतुनि समेत 4 ॼणा क़त्ल। कचे जे गुट गुलाब बंगवार में नशाई ऐं मवाली जवाबदार पंहिंजे सौट जे घर में दाख़िल थी क्लाशनकोफ सां अंधाधुन फायरिंग कई। महिमान थी आयल रहीम बख्श बंगवार, घर जो ॿारड़ो ऐं 2 औरतूं मौक़े ते मारिजी विया। फायरिंग में हिकु ॼणो ॾाढो बंगवार सख़्त ज़ख़्मी। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। कराची में वाटर टैंकर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत। फोरके चौरंगी वटि हादसो, मछरियल माण्हुनि टैंकर खे बाहि ॾेई छॾी। शहरियुनि जो चवणु आहे त टैंकर हादसनि में इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। इंतज़ामिया क़दम खणी।